कोयटा खां पेशावर वेंदड़ जाफर एक्सप्रेस ते दहशतगर्दनि जे हमले बैदि फोर्सिस जो ऑपरेशन जारी। 155 यरगमाल मुसाफ़िर बाज़ियाब, 27 दहशतगर्द माची विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि आपघाती बमबार दहशतगर्द मासूम माण्हुनि खे ढाल तौरु इस्तेमालु करे रहिया आहिनि। सिक्योरिटी फोर्सिस यरगमालनि सबबि इंतहाई एहतियात खां कमु वठी रही आहे। दहशतगर्द अफ़गानिस्तान में पंहिंजनि सहूलियतकारनि सां राब्ते में आहिनि। सिक्योरिटी फोर्सिस टोलियुनि में विरहायल दहशतगर्दनि जो घेरो तंग करे छॾियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, गुरु वज़ीर मोहसिन नकवी, बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर मादली शाह, शहज़लेना मेमण ऐं ॿिनि पारां जाफर एक्सप्रेस ते हमले जी मज़म्मत। संदनि चवणु आहे त दहशतगर्द मुल्क लाइ सभ खां वॾो ख़तरो आहिनि। दहशतगर्दनि पारां मासूम शहरनि खे निशानो बणाइणु बुज़दिली आहे। बलूचिस्तान हुकूमत खे एमरजेंसी लागू करे मौजूदा सूरत हाल ते अहम किरदारु अदा करे। पानी सिंध जे माण्हुनि जी ज़िंदगी मौत जो मसइलो आहे। पाणीअ जी खोट ऐं मौसमियाती तब्दीली हिकु हक़ीक़त आहे। हक़ीक़त खे तस्लीम करणो पवंदो। पाणीअ जो मसइलो SIFC पर गॾियल मफ़ादनि वारी कौंसिल जो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी साफ़िन सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल चवे थो। दुनिया बि चई पई त मुस्तक़बिल में पाणी जी खोट खे मुंहुं ॾींदो। सदर सिंधु दरियाह ते केनाल अॾण वारे मामले ते हुकूमत खे वार्निंग ॾिनी। हुकूमत खे सिंधु दरियाह ते केनाल अॾण वारो फ़ैसिलो वापसि वठणु घुर्जे। PP असेंबली जे हर इजलास में पानी मसइले ते आवाज़ उथारियो आहे। मेरठ जी दरगाह हाजिर शाह भरिसां जवाबदारनि नीगरी खे मुबीना ज़ाती बात क़तल करे लाश दफ़नाए छॾियो। पेशी जवाबदार नीगरी असमत भाई खे ज़ाती बात क़तल करे लाश कुझु ॻोह में दफ़नाए छॾियो। पुलिस दरगाह जे हाजिर शाह बुखारी जे गादी नशीन नेक मोहम्मद पवर खे हिरासत में वठी जांच शुरू करे छॾी। गमट में धी जी नौजवान सां फरार थियण जे धंधे में पीउ फोत लाश धरणो। नारी मुस्कान जो पीउ मंज़ूर मकिम्स अस्पताल में फोत थी वियो। वारसनि जो लाश रखी क़ौमी शाहराह राणीपुट ते धरणो। टायरनि खे बाहियूं रोड ब्लॉक। फोतीअ जे पुट जो चवणु आहे त गुलाम शब्बीर ब्रोहीवाल जे तशदुद पीउ फोत थियो आहे। यूक्रेन रूस सां 3 ॾींहनि जी जंगबंदी वारी तजवीज़ मंज़ूर करे वरिती। अमेरिका तरफ़ां फ़ौजी इमदाद ऐं इंटेलिजेंस मालूमात जी पॉलिसी वाइदे बाद यूक्रेन रूस सां जंगबंदी ते रज़ामंदी ज़ाहिर कई।